नवाज शरीफ जो चवण आहे एनएफसी अवॉर्ड मामले के हवाले से नवाज शरीफ ख़ामोशी टोड़े छड़ी है। एनएफसी अवॉर्ड ख़ैरात न पर हक़ है। वज़ीर आज़म के चवंदुसि त गिलगित बल्तिस्तान ऐं आज़ाद कश्मीर के एनएफसी अवॉर्ड तहत फंड्स ॾिना वञनि। अॻूणे वज़ीर आज़म चयो चूंड टिकटुनि जे विर्छ जे लाइ मेरिट तमामु ज़रूरी है। लाहौर में आज़ाद कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान के पार्टी अॻवाननि के ख़िताब कंदे संदसि चयो त मेरिट हमेशा असांजी पहिरीं तरजीह रही है ऐं उनजी भञकिड़ी कंहिं सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। असांजो पार्लिमानी बोर्ड सभिनी उम्मीदवारनि खे ॿुधण खां पोइ टिकट जो फ़ैसिलो करे थो। नवाज शरीफ चयो त मुल्क में आम चूंडूं हुजनि या सूबाई, असां कॾहिं बि मेरिट ते सौदेबाज़ी नाहे कई। पुराणनि साथियुनि खे बि मेरिट ते टिकट ॾिनी वञे। ख़बर शामिल कयूं पिया नाज़रीन। एनएफसी अवॉर्ड के मामले बाबति नवाज शरीफ ख़ामोशी टोड़े छड़ी। एनएफसी अवॉर्ड ख़ैरात न पर हक़ है। वज़ीर आज़म के चवंदुसि त गिलगित ऐं आज़ाद कश्मीर के एनएफसी अवॉर्ड तहत फंड्स ॾिना वञनि। अॻूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ चयो त चूंड टिकटुनि जे विर्छ जे लाइ मेरिट तमामु ज़रूरी है।